अस्सलाम वालेकुम दोस्तों। वीडियो शुरू करण खां पहिरियां सभिनी नए आयल दोस्तन के गुज़ारिश है तो मुझे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब कंदा ऐं भरिसां घंटीअ जे आइकन के दबाइण न विसारींदा। चलो शुरू था कयूं। दोस्तों, छा तव्हांखे ख़बर आहे त यूरोप में डिलीवरी जे वक़्तु मुड़ुस ज़ाल वटि हूंदो आहे ऐं कमरे में हिकु या ॿ नर्सूं हूंदियूं आहिनि। कंहिं बि क़िस्म जी दवा न ॾिनी वेंदी आहे, कंहिं बि क़िस्म जो को ट्रीटमेंट वग़ैरह न ॾिनो वेंदो। भली औरत तकलीफ़ मां रड़ियूं करे नर्सूं उनखे तसली ॾेई 99% व्यम नॉर्मल कराए वेंदियूं आहिनि। न व्यम खां पहिरीं का दवा ॾींदियूं आहिनि, न व्यम खां पोइ औरत खे हौसलो हूंदो आहे त संदसि मुड़ुसु गॾु आहे ऐं संदसि हथ में हथु आहे। व्यम खां बाद ॿार जे धुन संदसि हीअ खां ई कटराई वेंदी आहे ऐं ॿार खे माउ जे जिस्म सां लॻायो वेंदो आहे बग़ैर कंहिं कपिड़े जे, त जीअं ॿार जो दर्जा हरारत सही रहे। ॿार खे कंहिं क़िस्म जी दवा न ॾिनी वेंदी आहे सवाइ हिकु हिफ़ाज़ती टीके जे, जेको पैदाइश खां तकिड़ो ॿार खे लॻायो वेंदो आहे। पहिरें ॾींहं खां व्यम जो को बि ख़र्चु न हूंदो आहे, सभु मुफ़्त में थींदो आहे ऐं व्यम खां पोइ ॿार जी परवरिश लाइ पैसा मिलणु शुरू थी वेंदा आहिनि। हाणे अचूं था पाकिस्तान में। पाकिस्तान में जीअं ई हामला औरतूं थोरी कंहिं तकलीफ़ ते डॉक्टरणी ॾांहुं वेंदियूं आहिनि त डॉक्टरणी शुरू वारनि ॾींहंनि खां ई पेट वारी औरत खे ड्रेॼणु शुरू करे छॾींदियूं आहिनि त ॿारु टेढ़ो आहे, ॿारु उबतो आहे, ॿारु कमज़ोर आहे, ॿारु हीअं आहे, ॿारु हूअं आहे। इन दौरान ॿार जी माउ खे ख़तरो आहे। इहा कासाई डॉक्टरणी ज़हनी तौर ते उन औरत जे सॼे ख़ानदान खे ज़हनी तौर ऑपरेशन लाइ तयारु करे वठंदी आहे। व्यम खां पहिरीं ई बाद में किलोग्राम जे हिसाब सां दवाऊं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। व्यम महिल मुड़ुस छा माई जी भेण या माउ खे बि अंदरि न छॾींदा। हाणे अंदरि डॉक्टरणी नर्सूं छा थियूं कनि, इहा हिकु ख़ुदा खे ख़बर। इहो उन हामला माईअ खे नॉर्मल व्यम थींदो 5000 में ऐं ऑपरेशन 20 खां 50,000 में। हाणे डॉक्टराणीअ जो दिमाग़ ख़राबु आहे जो नॉर्मल व्यम लाइ चढ़े। आख़िर हिन जा बि ख़र्चा आहिनि। ॿार महांगे स्कूल में पढ़नि था, नई गाॾी वठणी आहे, महांगो घर बि वठिणो आहे। इस्लाम छा थो दर्स ॾे, इंसानियत छा थींदी आहे, सच छा आहे, इंसानियत छा थींदी आहे। डॉक्टरनि खे सिर्फ़ु पैसा खपनि। जॾहिं इंसानियत मरी वञे त इंसान जी ज़िंदगीअ सां खेॾियो वञे थो। ॻाल्हियूं तल्ख़ आहिनि पर आहिनि हक़ीक़त। वज़ीर आज़म साहबु ऐं चीफ जस्टिस साहबु थोरो उन लेडी डॉक्टरनि ॾे गौर करियो। ख़ुदा असांजे माइरुनि भेनरुनि धीअरुनि खे उन्हनि डॉक्टरनि खां बचायो। हिन वीडियो खे जेतिरो थी सघे वधि खां वधि शेयर ज़रूरु कंदा ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब